अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां बैचलर डिग्री प्रोग्राम जी मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में मेरिट लिस्टूं अनाउंस कयूं वयूं आहिनि, जंहिंमें 6 मेरिट लिस्ट जेको आहे मेन कैंपस जी ऐं 5 मेरिट लिस्ट जेको आहे सब कैंपस जी, उन सां गॾोगॾु स्पेशल सेल्फ फाइनेंस जी 3rd मेरिट लिस्ट लॻाई वई आहे। त तव्हां मेरिट लिस्ट में पंहिंजो नालो चेक करण जे लाइ सिंध यूनिवर्सिटी जी एडमिशन वारी वेबसाइट ते वेंदा। admission.usind.edu.pk जंहिंजो URL आहे, उन ते ही तव्हां जीअं बैचलर मेरिट लिस्ट ते क्लिक कंदा त तव्हां ॾिसी रहिया आहियो डिफरेंट सर्चिस जा ऑप्शन अचनि था। तव्हां CNIC वाइज़ भी सर्च करे सघो था ऐं प्रोविजनल मेरिट लिस्ट डिपार्टमेंट वाइज़ भी चेक करे सघो था। हाणे जीअं ई असां आयासीं त ॾिसो असांखे ॿुधाए थो 6th प्रोविजनल सिलेक्शन मेरिट लिस्ट मेन कैंपस, 5th प्रोविजनल सिलेक्शन मेरिट लिस्ट रिमोट कैंपस, उन सां गॾोगॾु 3rd प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट स्पेशल सेल्फ फाइनेंस। अगर तव्हां सब कैंपस में अप्लाई कयो आहे, रिमोट कैंपसिस में अप्लाई कयो आहे, त तव्हां 5th मेरिट लिस्ट रिमोट कैंपस वञी चेक कंदा ऐं उन सां गॾोगॾु अगर तव्हां स्पेशल सेल्फ फाइनेंस में को डिज़ायर डिपार्टमेंट पंहिंजे लाइ घुरियो आहे, उन में वञी तव्हां 3rd सिलेक्शन लिस्ट वञी चेक कंदा ऐं तव्हां जेके मेरिट ते अप्लाई करण वारा आहिनि उहे वञी पंहिंजो नालो 6 मेरिट लिस्ट में चेक कंदा। सभिनी खां पहिरियां ही शिफ्ट असां सिलेक्ट कंदासीं, कैंपस सिलेक्ट कयोसीं ऐं उन खां पोइ फॉर सपोज असां केमिस्ट्री में ॾिसूं था त कहिड़ा ॿार आया आहिनि 6 मेरिट लिस्ट में। हाणे ही सभु जेके भी लिस्टूं लॻाई वयूं आहिनि यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां 1st, 2nd, 3rd, 4th ये तव्हांखे शो थी रहियूं आहिनि। ॾिसो 3rd लिस्ट स्पेशल सेल्फ फाइनेंस, 6th मेरिट लिस्ट त तव्हां ते सिलेक्ट कंदा। ही ॾिसो बायोकेमिस्ट्री में ऑप्शन अची रहियो आहे त एतिरा ॿार 6 मेरिट लिस्ट में सिलेक्ट थिया आहिनि। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां बैचलर डिग्री प्रोग्राम्स में मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जूं मेरिट लिस्ट अनाउंस कयूं वयूं आहिनि, जंहिंजे लाइ लास्ट डेट ऑफ जेका चालान सबमिशन आहे उहा 27 फरवरी 2024 आहे। उन खां पोइ तव्हां जेका पंहिंजा डॉक्यूमेंट आहिनि उहे 27 फरवरी 2024 ताईं डायरेक्टर ऑफ एडमिशन यूनिवर्सिटी ऑफ सिंध मेन कैंपस में ऐं जिन्हनि सब कैंपसिस में अप्लाई कयो आहे उहे पंहिंजे कंसर्न कैंपसिस में वञी 27/2024 ताईं अप्लाई करे सघनि था। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहाँ ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।